अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अला व अस्हाबिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अन्नबिय्यु औला बिल मुअमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन नफ्सिही व मालिही व वलदिही वन्नास अजमईन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उथी आधी रात जो कर मालिक खे सजड़ा, उथी आधी रात जो कर मालिक खे सजड़ा। इएं सॾ अल्लाह खे जीअं मां सॾनि बचड़ा।
अदा तोड़ कराहूं गदला भी आयूं उन अल्लाह जा। साबु नियत करे हामी भरे जॾहिं दो सवालिया। साबु नियत करे हामी भरे जॾहिं दो सवालिया। धणीअ दर गंज मिलंदो आ उहो वींदो न खालिया। हुकूमत ला ज़वालिया जे आया से अघिजी वया। नबीअ जे दीन दामन में विढ़ियल आया बि अघिजी विया। नबीअ जे दीन दामन में विढ़ियल आया बि अघिजी विया। असां जहिड़ा किना को झा किरियल आया बि अघिजी विया। मुहम्मद उहो गुलवा सुकण जो नहीं नालो। मुहम्मद जे मोहब्बत में सुकल आया बि अघिजी विया। काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुझे इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीजो दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो, मां रब करीम जी रहमत हासिल करण जे लाइ 21 सिपारो सूरे अहज़ाब मंझां आया जो कुछ हिस्सो तिलावत कियो आहे। ऐं बुखारी शरीफ जी हिकड़ी हदीस पाक दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे क़ुरान अज़ीम जे ॾिसल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी साथिन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पहिरियों मर्तबा हिनी मस्जिद मदरसे जे अंदर शहीद आलम दीन हजरत मौलाना साईं मोहम्मद यूसुफ बिरोई साहब जे इसरार ते जुम्मे जे बाबरकत दिहाड़े ते जुम्मे जे बयान में रब साईं अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वियो जरूरत अमल जी आ। अल्लाह तबारक व तआला अवाई असां समूरन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वक्त के बचाईंदे अर्ज़ु रखां जियां अवाई असां जे मथां अबे अम्मा जा हक़ आहिनि, अबे अम्मा जे मथां औलाद जा हक़ आहिनि, हाकिम जे मथां रैयत जा हक़ आहिनि, रैयत जा हाकिम जे मथां हक़ आहिनि, ओड़े पाड़े जा हक़ आहिनि, मिस्कीन यतीमन बेवाहन जा हक़ आहिनि। अज़ीज़ो ईअं ई अवाई असां जे मथां रसूल जाबे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जा भी उम्मत ते हक़ आहिनि। इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मत जे मथां हुकूक त घणा आहिनि, पर मुख़्तसर मां अर्ज़ु रखंदुमि। अवां जे आॾो जेका मां आयत तिलावत कई आहे इहा आयत 21 सिपारो सूरे अहज़ाब आयत नंबर 5 जो कुछ हिस्सो मूं तिलावत कियो आहे। अल्लाह तो फरमाए अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। रब तो फरमाए मुझे नबी जो मोमिनन ते हक़ आ त नफ्स याने जिंद जान का उम्मत रसूल सां मोहब्बत करे। वडे में वडो यो हक़ तवज्जो बा तफसीर इब्ने कसीर वाले लिखियो आ त पंहिंजो नफ्स पंहिंजी जिंद पंहिंजी जान अबे अम्मा खां भी वधीक अजीज थींदी आ, अबे अम्मा खां भी वधीक अजीज थींदी आ। इनजे करे जान पंहिंजो साह सब खां वधीक आहे। अल्लाह तो फरमाए पंहिंजे जान पंहिंजे नफ्स खां भी वधीक मुझे मोहम्मद करीम सां तव्हां खे मोहब्बत करनी आ, तॾहिं अवाई असांजो ईमान कामिल थींदो। तफसीरन में घणनी तफसीरन में इहा तव्हां खे शइ मिलंदी त अन्नबी औला बिल मुमिनीन खां बाद
अब्दुल्ला इब्ने मसूद जी किरायत में बुजुर्ग लिखन था ये जुमला आइन, ये जुमला आइन, वह अब्बुल लहुम, माना मोहम्मद तवाजो अब्बो भी आहे। तवजो, हर नबी उम्मत जो अब्बो थींदो आ। हाणे सवाल तो पैदा थे, हिते था चवन त रसूल उम्मत जो अब्बो आ। बी जगह तरफ तो कुरान में फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन। अल्लाह तो फरमाए त मोहम्मद तमामा के जो अब्बो नाए। हिते बुजुर्ग चवन था त अब्दुल्ला इब्ने मसूद जी किरायत में अन्नबी औला बिल मोमिनीन खां बाद व हुवा अब्बुल लहुम जा जुमला हैं, माना मोहम्मद तमा जो अब्बो आ, मुस्तफा तमा जो अब्बो आ। त पोइ हेठी आया त हुन जे मुखालिफ थी पवंदी। तवज्जो, हितां व हुवा अब्बुल लहुम रूहानी अब्बो मुरादा, मा कान मुहम्मदुन मां जिस्मानी अब्बो मुरादा। हाणे तवज्जो कजो बा त जिस्मानी अब्बे जे सदके अवाई असां के दुनिया जी हयाती मिली, दुनिया जी जिंदगानी मिली। रूहानी अब्बे जी जेकरे अवाई असां गुलामी कई से, फरमा बरदार बणिया से, साईं जे चवण मुताबिक फरमान मुताबिक पाजी जिंदगी गुजारी से, रूहानी अब्बे जे सदके अवाई असां के जन्नत वारी जिंदगी मिलंदी। जिस्मानी अब्बे जे सदके दुनिया वारी जिंदगी पई मिले, रूहानी अब्बे जे सदके जन्नत वारी जिंदगी पई मिले। पो एड़े रूहानी अब्बे ता जिस्मानी अब्बो अम्मा किए न कुर्बान कया। बुलंद आवाज़ दादिया ऐं जियां जियां उम्मती ते हक आ त नबी सां एतरी मोहब्बत करे, जान को ज्यादा, नफ्स को ज्यादा, औलाद को ज्यादा, माल को ज्यादा, तदे तवा जो ईमान कामिल आ। मां सही बुखारी जी हदीस जे आड़ो पढ़ी, सन फरमायो वल्लदी नफ्सी बियदिही, वल्लदी नफ्सी बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही व मालिही व वलदिही व नास अजमईन। सैन फरमायो कसमा उन रब जे ज़ात जो जंहिं जे कुदरत जे हथन में मां मुहम्मद जी जान आ। सैन फरमायो तेसी ते तवा जो ईमान कामिल कोने, मोमिन नथा थी सगो जेसी ते जान खां ज्यादा, औलाद खां ज्यादा, माल खां ज्यादा, अहलो अयाल खां ज्यादा। सैन फरमाइन ता जो मां मुहम्मद करीम सां तवा मोहब्बत न करो, तेसी ते तवा जो ईमान कामिल ना है। जे उम्मती जी नबी सा मोहब्बत आ तो उनको ज्यादा रसूल जी उम्मत सा मोहब्बत आ। बुलंद आवाज़, ये भी बुखारी शरीफ की हदीस आ। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमान तवज्जो तक जा। अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए अगर मोमिन मां मोहम्मद करीम जो उम्मती दुनिया दो जहान सदे वने तवज्जो तक जाए। इमामुल अंबिया, हसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमान अगर मां मोहम्मद करीम जो मोमिन उम्मती दुनिया दो जहान सदेओ मुझो साईं तो फरमाए अगर दुनिया जे अंदर मालो मिलकर सदेओ, कारोबार सदेओ, धंधो सदेओ, मिलकर सदेओ, पैसो सदेओ, पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए उन्हनि जे बच्चन में वो माल मिलकर तकसीम फरमायो। पर मुझो साईं तो फरमाए नबी जी मोहब्बत ते निहार तवज्जो तक जाए। साईं के उम्मत केडी प्यारी आ। मुझो आका तो फरमाए अगर वो दुनिया जो जहान सदेओ, पोते माल सदेओ, पैसो सदेओ, मिलकर सदेओ, कारोबार सदेओ, उनके उन जे औलाद में तकसीम कयो। पर मुझो साईं तो फरमाए अगर कर्जी थी करे दुनिया जो जहान सदेओ, मानू जा कर्ज होया दुनिया जो जहान सदेओ। मुझो अरबी तो फरमाए जेकरे मिलकर सदेओ उन जे बच्चन में विरायो, जेकरे कर्जी थी मरियो उन जो कर्ज भी मां मोहम्मद लाहींदुम, जा बच्चा भी मां मोहम्मद पालींदुम।
बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए तमां असांजो एड़ो मुर्शिद आ एड़ो नबी आ एड़ो अरबी आ अज दुनिया जे मुर्शिदन ते दनिहार तवज्जो तक जाए मोल मुरीद जे माल में नजर आउंदी मिस्कीन मुरीद छॾियो दुआ जे अचण जे लाइ तैयार न मुंहिंजो आका तो फरमाए अगर मां मोहम्मद करीम जो वो उम्मती माल मिल्क छॾियो बच्चन में विरायो पर जेकर कर्ज़ी थी दुनिया जो जहान छॾियो मुंहिंजो दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए उन जो कर्ज भी मोहम्मदुल मालाइन उनजा बच्चा भी मां मोहम्मद पालीन केडी उम्मत सा नबी जी मोहब्बत आ हेडे तन्यार रसूलुल्लाह जो सहाबी अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु के मौके ते अर्ज कंदो पियो आ सोना कुर्बान वञा जान को अलावा हर चीज का तमामा के प्यारा आयो पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए उम्र तेसी तई कामिल ईमान नाए कामिल मुसलमान नाए जैसी ते जान को ज्यादा माल को ज्यादा औलाद को ज्यादा मां मोहम्मद करीम दा के जी मोहब्बत न होजे अमीर उमर अर्ज कंदो पियो आका जान को ज्यादा माल को ज्यादा औलाद को ज्यादा हाने मां उमर जी तमा सा मोहब्बत आ सेन फरमायो हाने तुझो ईमान कामिल आ तवज्जो तक जाए बी रब्बी जगत कुरान सा तो फरमाए ना कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। बुलंद आवाज़ अल्लाह पाक फरमा हबीब ऐलान फरमा अल्लाह केड़ो ऐलान फरमाया मुझा नबी चवेन जेकर चाहींदा पयान मां रब प्यार भी कयान मोहब्बत भी कयान गुनाह भी में जान चवेन त दामन वठन तो मोहम्मद करीम जी जे दिल पर जे दामन के काबू कयो वासो अदजी वयो आ जे दिल पर जे दामन के काबू कयो वासो अदजी वयो आ दिसो खोल कुरान खुद रब चयो वासो अदजी वयो आ हजरत बिलाल सोहेबो हीराना मतनीअ जी मोहब्बत में बण मोती दाना हिको आह बस जो ॿियो रूम खां हलियो वासो अॾिजी वियो आ। बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा चवणिया तिन सबबन जे करे मोहब्बत थींदी आ तिन शयुनि जे करे प्यार थींदो आ या जमाल जे करे थींदो आ या कमाल जे करे थींदो आ तवज्जो तक जाए या सखावत जे करे थींदो आ। अल्लाह अकबर कबीरा हज़ारे हस्तियूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिन खे तव्हां सां ॾिठो त न आहे पर दुनिया कमाल जे करे मोहब्बत कंदी आ अवां सां हातिम ताईं ॾिठो न आहे पर दुनिया सखावत जे कमाल जे करे प्यार कंदी आ अवां सां लैला मजनू ॾिठो त न आहे पर इश्क जे कमाल जे करे दुनिया अॼु बि मिसाल ॾींदी आ अवां ईअं सा महबूबे सुभानी सईद अब्दुल कादर जीलानी रहमहुल्लाह ॾिठो त न आहे पर बुज़ुर्गी ऐं विलायत जे करे नालो ईंदो आ त दिलि ठरी पवंदी आ। तवज्जो तक जाए पर हाणे समूरनि जो कमाल नाक़िस आ अरबीअ जो कमाल कामिल आ साईं जो कमाल कामिल सब्र जो कमाल असां दे पैगंबर में आ शुक्र जो कमाल असां दे पैगंबर में आ प्यार जो कमाल असां दे पैगंबर में आ एहसास जो कमाल असां दे पैगंबर में आ मोहब्बत जो कमाल असां दे पैगंबर में आ सब्र जो कमाल असां दे पैगंबर में आ सदाकत जो कमाल असां दे पैगंबर में आ अदालत जो कमाल असां दे पैगंबर में आ सखावत जो कमाल असां दे पैगंबर में आ सुजा जो कमाल असां दे पैगंबर में आ। अज़ीज़ो बहादुर उहो न थींदो आ जेको बदलो अचे बहादुर उहो थींदो आ जेको माफ़ी जो ऐलान करे। तवज्जो तक जाए अल्लाह से कुरान में भी जगत शादो फरमाए हालांकि हर इंसान जी कोशिश हूंदी आ दुनिया में भी कामयाब थिया आखिरत में भी कामयाब थिया दुनिया जे घाटे को बचा आखिरत जे घाटे को बचा दुनिया जे नुक़सान को बचा आखिरत जे नुक़सान को बचा। हर इंसान जी तमन्ना
न हूंदी आहे अवां असां ॿारड़ी जा माण्हू सुबुह सुबुह जो पोखनि ॾे निहारींदा ज़मीन ॾे निहारींदा छाजे करे नुक़सान न थी पवे बाबा ज़मीन जे घाटे खां बचा कारोबारी माण्हू आहे सादरो दुकान जो सामान संभालींदो टूटी वारो माण्हू आहे पंहिंजो सामान संभालींदो माना कोशिश आहे दुनिया जे नुक़सान खां बचा रब से कुरान में सादो फरमाए वो इंसान टोटरे में आ घाटे में आ खसारे में आ जेको जालिम आ रब सादो फरमाए वना वक़द खाब मन हमल जुल्मा अल्लाह तो फरमाए वो इंसान खसारे घाटे में आ जे जुल्म करण आदत बनाए छड़ी आ बी जगह ते अल्लाह सादो फरमाए व मन यज़लिम मिनकुम नुज़िक़हु अज़ाबन कबीरा अल्लाह तो फरमाए जालिम मानू जे ला अल्लाह अज़ाब कबीरा तैयार कियो आ मना वडो अज़ाब चखंदो तवज्जो त गजाए अबे अम्मा जी नाफरमानी जुल्म गरीबन के सताइण जुल्म ओड़े पारे के सताइण जुल्म अबे अम्मा जी नाफरमानी जुल्म तौहीद के छॾे शिरक में पवण जुल्म सुन्नत के छॾे बिदत के अपनाइण जुल्म के जा गिरबान फाड़े बेइज्जतियूं करण जुल्म अज़ीज़ो इन गाल को हटी वयो जेकर चाहींदा पियो दुनिया में भी कामयाबी मिले आखिरत में भी कामयाबी मिले जुल्म जुल्म थींदो आ या कत्ल जी सूरत में आ या दिल आदारी जे सूरत में आ या केजा हक फबान जे सूरत में आ जुल्म जुल्म थींदो आ पाक नबी मोहम्मद तो फरमाए अज़ुल्म ज़ुल्मात यौमल क़ियामा अज़ीज़ो वो मानू बहादुर वो दिलेरा जेको माफी जो ऐलान करे तवज्जो तक जाए पाक नबी मोहम्मद जो सहाबिया अल्लाह के नबी जे कचहरी में आयो मुझे सैन फरमायो ॾिसो इहो शख्स जन्नतिया ही शख्स पको जन्नतिया जे मता अल्लाह पांजी जन्नत वाजिब करे छड़िया सहाबा ता फरमाए वरे बे ॾींहं ते भी कचहरिया नबी पाक फरमायो अज हिकड़ो जवान अचण वारो आ जे मता रब पांजी जन्नत वाजिब करे छड़िया सहाबा ता फरमाए असां निहारियो पिया वो जवान केड़ो आ पर बे ॾींहं ते भी सागो माण्हू आयो टे ॾींहं ते भी सेन फरमायो जन्नती माण्हू अचण वारो आ वरी सागो माण्हू आयो सहाबा ता फरमाए असा सोचींदा पियायो इन यार जो अमल केड़ो आ तवज्जो त गजाए टे सहाबा गलजी उन जवान जे दर आया घर आया यार बुधा जेका नमाज साईं पढ़ंदो आ असा भी पढ़ंदा आयो तहज्जुद तू भी पढ़ंदो आ असा भी पढ़ंदा आयो ज़िक्र अज़कार तू भी कंदो आ असा भी कंदा आयो पर तू जो अमल केड़ो आ जो अल्लाह जे नबी टे मर्तबा फरमायो ही जन्नती जवान इन जे मथा अल्लाह पांजी जन्नत वाजिब करे छड़ी वो चोंदो पियो साईं जडे मां रात जो सुमंदो आ पो हथ खणंदो आ ओ मुंहिंजा अल्लाह जन मां के सतायो अल्लाह मां उनके माफ फरमायो जे जानी सूरत में सतायो माली सूरत में सतायो अल्लाह मां उनके माफ फरमायो पर मुझे तरफा जेके तकलीफ आई आ अल्लाह वो माखे भी दरगुजर फरमा तवज्जो त गजाए जे मां तन के माफ करे सुमंदो आ मुझो अमल इयो आ कई साहब मोटी आया अल्लाह के नबी फरमायो यारो कादो इंदा पियायो आका उन जन्नती जवान दे वया दे अल्लाह दा नबी मुर्गी पया सन फरमायो अल्लाह तबारक व तआला वही जे जरिए मां मोहम्मद करीम के बुधायो हबीबा यो तन के माफ करे सुमंदो आ मां अल्लाह बिन के माफ करे जन्नत जो वारिस बनायो आ माफ करण बहादुरिया माफ करण बहादुरिया सब्र बहादुरिया इहो भी त वाक़ियो ॿुधंदा आहियो जॾहिं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मक्को छॾे मदीने वया मक्को छॾे मदीने वया हिजरत करे वया मक्के में हर सालिया डुकर पइजी वियो पानी कोन वसंदो पियो आ मींहुं कोन वसंदो पियो आ मक्के वारन गॾिजी करे पाण में मीटिंग रखी आ यारो वजह कहिड़ी आ हर साली अची वई आ ढोर मरी आ फसल तबाह पुराड़ा असांजा माण्हू मरण जे कंधे ते पहुता पानी जे बूंद ला सुकी आ आख़िर मसलो कहिड़ो आ आख़िर चवण लॻा जेसीं ते मोहम्मद राज़ी न थींदो त
पानी को न मिलंदो हलो गजी करे मोहम्मद ने मदीने प्यालो हिकड़ा चौंदा प्यार मोहम्मद के एडो सतायो जो वतन मोहम्मद क्यों खसेयो हुजूर के एडो सतायो तरह तरह जो तकलीफां लियो पैगंबर के घराने के सतायो नबी के सर सन्नत मजबूर कयो केड़ो मोखणी मोहम्मद देवीनो अबू सुफियान चोंदो पियो या गाल खरी और सिद्धिया मोहम्मद वडो शफीक इंसान तवज्जो तक जाए आकर अबू सुफियान जे वडाए पजे सूरत में वफद मक्के का मदीने इंदो पियो अल्लाह के नबी जे साहबा जी नजर पेजी वई साहबा आका दे आया साईं अबू सुफियान इंदो पियो साहबा चोंदन आका जेकर इरादा ठीक त अचण दींदा दे वरना असा दे हथन में भी तलवार अबू सुफियान आयो नबी पाक महणो न दिनो तानो न दिनो अर्ज़ कंदो पियो साईं अमा जे वञण खां बाद अमा जे जुदाई खां बाद पानी जे बूंद दे ला सिकियो साईं दुआ फरमायो हथ खणो अल्लाह पानी जो प्रोग्राम फरमाए अल्लाह जे नबी ईअं न चयो तव्हां मक्को मां मोहम्मद के खसेयो अल्लाह जे नबी ईअं न चयो तव्हां मां मोहम्मद के सतायो अल्लाह जे नबी ईअं न चयो तव्हां मां मोहम्मद जे गुलामन के सतायो अल्लाह जे नबी महणो न ॾिनो तानो न ॾिनो साहबा ता फरमान अल्लाह जे नबी हथ खया अल्लाह ईअं न ॾिस जाए इन्हनि मूं तुझे मोहम्मद के सतायो तुझे नबी के सतायो अल्लाह मां मोहम्मद करीम जी नज़र हिननि जे बचन ॾे अल्लाह मक्को मां मोहम्मद जो अबाणो शहर अल्लाह इन मक्के जे गलन में तुझो नबी घुमियो अल्लाह इन मक्के में तुझे नबी जी बरादरी अल्लाह ईअं न निहार ईअं न ॾिस जाए तुझे नबी खे न सतायो अल्लाह मां मोहम्मद करीम जे इन जे बचन ते एसाद ईंदो पियो साहबा ता फरमान असां के पक थी वई अबू सुफियान वारा मक्के न पहुचंदा त मींहुं वसी पवंदो एडा सफीक एडा सफीक सन मक्को फतह फरमायो मक्को फतह थियो फातिहा ने अंदाज में अल्लाह जा नबी मक्के में आया साहबा गदन बैतुल्लाह में भी करे अल्लाह जा नबी बिठान साहबा चौंदा बयान अजो बदले जो ॾींहुं अजो पांड वठण जो ॾींहुं अजो तलवार हलाण जो ॾींहुं चूंडे चूंडे पांद कबा चूंडे चूंडे पलांद कबा मां ड्रेज में कोन पियो वञा पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए यारो अज तलवार खलाण जो ॾींहुं न आहे अज बदले जो ॾींहुं न आहे अज मोहब्बत करण जो ॾींहुं आहे हुजूर फरमायो जन जन तकलीफ़ां लियो मां मोहम्मद मुस्तफा आम माफ़ी जो ऐलान पियो फरमाया सन फरमायो बिन जो पान में झगड़ो थी पियो होडो भी तलवार उभी आ होडो भी तलवार उभी आ पर हिकड़ो आहे बि हक ते पर अल्लाह जे रज़ा जे लाइ हथियार फिटो करे सब्र जो ऐलान तो करे सन फरमायो इन जे जन्नत जो मां मोहम्मद ज़ामिन इन जे जन्नत जो मां मोहम्मद ज़ामिन अदा एड़ी पोख पोखे जेका पोखींदे साल उणंदी दुनिया आखिर जी खेती आ इन सदा जो वञण खां बाद दुनिया खुशियूं करे त चङो थियो ज़ालिम वयो सियाणा चवंदा न जान वञे त वञे पर मुर्स जो शान न वञे एड़ो किरदार बना हजरत अली तो फरमाए जरूर ना है 1000 साल की जिंदगी मिले हजरत अली तो फरमाए घड़ी एड़ी गुजार जो सदन ते दुनिया याद रखे अब जेड़ी करनी तेड़ी जेड़ी करनी तेरी भरनी सूरह रहमान में रब जो ऐलान आ जेड़ी करनी तेरी भरनी कर भलाई ते भलाई भलाई जो बदलो भलो आ बुराई जो बदलो बुरो आ तवज्जो तक जाए एकड़ो फैसलाबाद जो आलम आ उन अजीब वाक़ियो बुधायो अल्लाह अकबर कबीरा जे असा जे मुर्शिद वट एकड़ो लाहौर जो सेठ आयो कपड़े जो वडो कारोबारी वडा कारोबार बारे बारे मुल्कन में कारोबार वडो पैसो आ पर साईं जने आडो आयो अखिन में पानी आए साईं वडे हलो अयाल वारो आ वडे मालो मिल्कियत वारो आ पर केस पैसो भी कम कोन पियो अचे दुनिया घुमी आयो आ बीमारी कोन पई छडे जे केड़ी बीमारी आ जिसे ब्लड कैंसर आ तवज्जो तक जाए वो बुजुर्ग चोंदो पियो आ छडे दे दवा गे एकड़ो दस जाए पियो कम कर मन तुजो चाड़ो चढ़ी वने जे केड़ो जे असल किथों जो आ जे कोठ जो आ जे कोठ में वनी गरीबन जी खिदमत करे
करे आ, गरीबन जी मदद करे आ, यतीम जी मदद करे आ, बेवान जी मदद करे आ। छो त चंगाई जो बदलो चंगो आ, बुराई जो बदलो बुरो आ। कोठ जे अंदर आयो चोंदो पियो आ जेके घर ना है मां तामीर पियो कराए दिया, जेके धंधो ना है उनके धंधे जो ऐलान पियो मां कया, के दुकान खोले दिनई, के घर बनाए दिनई। जंजू न्याणियूं वेठियूं दाद जा पैसा नाल उनके दाद जा पैसा दई आयो, बीमारन जा इलाज कराई। जे 20 दी गुजरिया 20 नीन खां बाद मौलाना दे आयो, साईं टेस्टियूं करायूं, टेस्टियूं जो करायम काई बीमारी नजर न आए, कामण जी करायम निल, ब्लड कैंसर जी करायम निल। जे काई बीमारी न आए तवज्जो त गजाए, जे मौलाना मां इलाज त कोन करायो, ही कंहिंजे करे मेहरबानी थी आ। के मुर्शिद सगोरो चोंदो पियो आ के तूं कंहिंजूं बीमारियूं दूर करे आए, कंहिंजूं तकलीफ़ूं दूर करे आए। उन हथ खया, अल्लाह इन असांजा दर्द दूर कया, अल्लाह इन जे दर्दन के दूर फरमा, अल्लाह इन असांजूं बीमारियूं दूर कयो, इन जे बीमारन के दूर फरमा। तवज्जो त गजाए, चंगाई जो बदलो चंगो आ, पंहिंजूं तकलीफ़ूं दूर कंदे त अल्लाह तुंहिंजे तकलीफ़ुनि खे दरगुदर फरमाईंदो। अब जेड़ी करनी तेड़ी भरनी। जनाब मूसा कलीमुल्लाह तवज्जो त गजाए, इस्राइली मरियो हथन मां उन मनसूब उठायो कत्ल जो, नऊद बिल्लाह। जे मूसा नबी के कत्ल करणो आ, अल्लाह पाक फरमाए मुंजा कलीमुल्लाह हाने हिजरत कर, इते तो रहण जी इजाजत कोने। अल्लाह जो नबी निकरी सबर कंदे कंदे मदियन जे शहर में आयो, एकड़ो बयाबाना बरपटा जंगला हिय जो निहारे धनार ढोरन के पानी पिया पियान। ब औरतूं नजर आयूं जो परे बीठियूं आहिनि, माल भी परे बीठो आ। मूसा अलैहिस्सलाम चवण लगो तमाम में लज न आहे, नंग परे बीठा आहिनि, नंगन जो माल परे बीठो आ। औरत ज़ात आ, पहिरां इन्हनि जा ढोर पानी पीअण, टेम सां घर वञनि। मूसा नबी के चवण लगा एॾा आचा ऐं वांता था सान आहियो, पराए ढोरन के पानी पियायो। मूसा कलीमुल्लाह रब जो नबी आ, मिसाल दींदो पियो आ, जेड़ी करनी तेड़ी भरनी। तवज्जो त गजाए, मूसा नबी चवंदो पियो आ पर हटो त मां पियो पानी पियाया। नबी के नबूवत जे करे ताकत थींदी आ, नबी के नबूवत जे करे वजन थींदो आ, ताकत थींदी आ। अल्लाह जे नबी फरमाए तव्हां परे हटो, हिकत सां बोका भरे उन छोकरन जे ढोरन के पानी पियाए। वो छोकरियूं केरियूं? शुएब अलैहिस्सलाम जूं धीअरूं। घर आयूं जने ढोर पानी पिया, जनाब मूसा कलीमुल्लाह वण जे आॾो टेक लगाए वेठो आ हथ के। अल्लाह तुंहिंजो वाइदो आ जेको चंगाई कंदो आ तू चंगो बदलो ॾींदो आ। अल्लाह चंगाई कई थमाए, पराया ढोर पियाया थमाए। अल्लाह अजनबी आ, सफ़र कयो आ। अल्लाह कुछ भी मां वटि न आहे, न अझो आ न अटो आ न लटो आ। अल्लाह मानी जो प्रोग्राम फरमा, ॾाढी बुख सतायो आ। तवज्जो त गजाए, शुएब नबी जूं न्याणियूं घर पहुचियूं। अल्लाह जो नबी चवंदो पियो आ अम्मा अॼु टेम सां आयूं, मामलो कहिड़ो आ? बाबा नौजवान कहिड़ो आयो? असांजे ढोरन के टेम सां बोका पानी जा भरे पियाई। तवज्जो त गजाए, हो भी अल्लाह जो नबी समझियो त अल्लाह जो प्यारो बानो आ। बिनी न्याणियुनि खे चई अम्मा जेका तव्हां बिनी मां सियाणी आ, ॾाही आ, वञी इन जवान खे वठी अॼु। हिकिड़ी न्याणी मूसा नबी ॾे पहुती आ, चवंदी पई आ इन अबी यदऊका, असांजो बाबो सॾींदो पियो हुई। जनाब मूसा कलीमुल्लाह आयो, शुएब अलैहिस्सलाम चवंदो पियो आ केरु जवान आ, काथों जो आ? सॼो तारव करायो जे मूसा कलीमुल्लाह मां आहियां। आख़िर गुफ्तगू थियण खां बाद, कचहरी थियण खां बाद शुएब अलैहिस्सलाम चवंदो पियो आ तू भी रब जो नबी आ, मां भी रब जो नबी आ, अजनबी आ। तोड़ घर भी ना आहे, लटो भी ना आहे, पर जेकर राज़ी थिए त घर भी ॾियाए त नंग भी ॾियाए, घर भी ॾियाए नंग भी ॾियाए। अल्लाह पाक फरमाए मुंहिंजा कलीमुल्लाह तू मानी पियो घुरे, मां अल्लाह घर भी ॾिनो माए, मानी भी ॾिनी माए त मानी पचाइण वारी भी ॾिनी। जेड़ी करणी तेड़ी, जेड़ी करणी तेड़ी। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रस्ते सां वेंदो पियो आ, कंहिं जगह ते क़याम फरमायो त वेही झट घड़ी रस्ते में मानी खाऊं। शुरुआत जो कयूं त अॻियों हिकिड़ो धनारो बकरनि जो रेवड़ जलियो बीठो। अब्दुल्लाह बिन उमर चवंदो पियो आ यार हेॾे ता मानी त खा। चवंदो पियो इन्नी साइमुन, मांखे रोज़ो आ।
कहीं चयो धनार चयो अब्दुल्ला बिन उमर तो फरमा मां सोचुम तो रोज़ होता है दिसा त रोज़े जो हक़ अदा कयो चोंदो पियो आ मानी खा जे रोज़ो आ चवला एकड़ो कम कर चेकड़ो चेकड़ो ले लो काया एकड़ी आठ काया ज़बह करे भला असां इस्तेमाल कयो चोंदो पियो साईं मां नौकरा खादमा गुलामा आका जे इजाजत को लारा की मां तो के बकरी दिया तवज्जो त गजाए चे तुजो आका त नाए तुजो मालिक त नाए उनके चो जाए झंग जो जानवर खाइयो तवज्जो त गजाए चो त साईं मां पांजे मालिक को त लिकाया पर मालिक जी त नजर आया मालिक जी त नजर आ रब जी त नजर आ अब्दुल्ला बिन उमर समझियो तो डाढो नेक आ चे तुजो आका जो नालो जे फलाणो सेठ जो नालो चे फलाणो आयो उनकी चई जेकने इयो गुलाम दे त मां खरीद करण जे ला तैयार हां अब्दुल्ला बिन चे गुलाम त दिया बकरियों मां काडे कया गुलाम भी जाए बकरी भी जाए चे बकरी भी वरतू माए तो गुलाम भी वरतो माए अब्दुल्ला बिन उमर के जे मुजो एहसान मन चे सही जी हित गुलाम हम बकरियों पे चारिया तो वट भी गुलामी बकरियों चारी मां के वणे कम करणो अब्दुल्ला बिन उमर चोंदो पियो नन्ना मां तो के रब जे रज़ा दे ला आजाद करायो आ वन तू आजाद आए तू भी वन बकरियों भी दिनियो माई हां नहीं तू भी वन बकरियों भी दिनियो माई छो त मालिक जे माल में ख़यानत न कई मालिक सा भलाई कई त हिन सा भी भला हाने ताजो मिसाल सोशल मीडिया ते हले तो ठेड़ी जो मेमड़ा डिठो हुंदव नशे टेप जो मानो एकड़ी उनजी क्लिप वायरल थी आ पंजाब जे वजीर घुरायो उनके ड्यूटी दिनी पर जह वीडियो वायरल कया उन्हें के भी मिली छो तो हिन चंगाई कई त रब हुन सा भी चंगाई त चंगाई जो बदलो चंगो आ बुराई जो बदलो बुरो आ पर आला अचो रब करीम जे दरवाजे दे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सच्ची गुलामी में जिंदगी गुजारो जे मां मुंड में अर्ज कयो आ त जमाल भी असा जे पैगंबर में आ त कमाल भी असा जे पैगंबर में आ हुस्नो जमाल भी असा जे पैगंबर में आ असा जो अरबी एडो त सुहणो आ बुलंद आवाज नबी सब हसीन नबी सोना थी न पर सोना जो सरदार भी असा जो मोहम्मद मुस्तफा आड़न जो सुभान अल्लाह अम्मा आयशा एकड़ो मर्तबा घर जे सैन में बीठी आ अंगन में बीठी आ अम्मा आयशा आसमान दे निहारे कर चोंदी पईया आसमान तू भी नसीबन वारो आ तू भी भागन वारो आ अल्लाह तो के भी सिजदा फरमायो आ पर अल्लाह मां आयशा के भी अरबी जी सूरत में सिजदा फरमायो आ मुझे अम्मा थी फरमाए जेको तो के सिज मिलियो आ मगरिब शाम जे टाइम ते लगी विंदो आ मुझे अम्मा थी फरमाए जे मां आयशा जे महबूब मोहम्मद मुस्तफा जे नबूवत जो सिज उभरियो आ तरहण जो नालो ही ना है बुलंद आवाज सवे सोहना दुनिया में पर मुझो महबूब भी सया सवे सोहना दुनिया में पर मुझो महबूब भी सया भली बिजलियों दियन तजलियों उहा झलकार भी सया सवे सोहना दुनिया में पर मुझो महबूब भी सया बुलंद आवाज़ा एडो त हबीब सुनो आ इयो भी तवा तो उलमा का बुदन्ना हो आका जो साहबी तो फरमाए मुझी चोटी जे चंड ते नजर आ वरी आका जे चेहरे दे फोने आ रहा दिल में ख्याल आयो यार जो फैसलो त कर चंड सुनो आ यार भी सुनो आ साहबी तो फरमाए मां चंड दे निहारे नबी जे चेहरे दे फोने आ रहा आखिर ज़ैन ज़मीन फैसलो कयो माके चंड में दाग नजर आया पर अभी अरबी जो चेहरो दागन का पाक साफ नजर आयो कमाल असाने पैगंबर में आ हुस्नो जमाल असाने पैगंबर में आ ए सखावत भी असाने नबी में आ तवज्जो दग जाए हिकड़ो मर्तबा हातम ताई जो पोटरो
इमाम हुसैन सां टच थियो। इमाम हुसैन के चवंदो पियो आ जे तुझो नानो मोहम्मद भी सखी आ पर मुझे ॾाॾे अबे हातिम ताई जो मुकाबलो ना है। इमाम हुसैन तो फरमाए दलील तॾे तुझो ॾाॾो हातिम ताई सखी पंहिंजे जगह दे पर हुसैन जे नाने जो मुकाबलो ना है। हातिम ताई जो पोटो चवंदो पियो आ असांजे ॾाॾे जो जेको बंगलो तेके 8 दरवाजा खेर वठण वारा ईंदा तवज्जो त गजाए खेर वठी वरी बे दरवाजे रो भुल में फिरी अचन ॾाढो सुञाणींदो पर तने भी मना न कंदो खेर जे लाइ न मोटाईंदो वरी वरी पिया खेर वठंदा एॾो मुंहिंजो ॾाढो सखियो। इमाम हुसैन तो फरमाए तवज्जो त गजाए ते तव्हांजे ॾाॾे जो बंगलो तेके 8 दरवाजा हुसैन जे नाने अरबी मोहम्मद जो घर भी सादो आ दरवाजो भी हिकिड़ो आ जेको हिकिड़ो मर्तबा खेर वठी वेंदो वरी ॿिए जे दरवाजे ते वञण जी ज़रूरत ई न पवंदी। सखी भी असांजो पैगंबर अज़ीज़ो मां मुंड में अर्ज़ कयो आ संजन जी हदीस आ जैसी ते मुसलमान ईमान बराल कामिल ना है जैसी ते जान को ज्यादा औलाद को ज्यादा अबे अम्मा को ज्यादा माल मिल्कत को ज्यादा नबी सा मोहब्बत न होजे तवज्जो तक जाए। इमामुल अंबिया जा सहाबा जनाब अबू बकर चौन सुभान अल्लाह अबू बकर उमर दी मज़ारे गड सुतल यारान ले यारे तू क्यों प्या खेद धारे अबू बकर उमर दी मज़ारे एक बाग द चारई गुल कित चारई त्यार पुनल तेरा ज़ेन ज़मीर बीमारे अबू बकर उमर दी मज़ारे। इंतहाई वधी चुको आ नमाज जो टाइम थी हुआ मुनासिब कोने टाइम बिल्कुल मुख्तसर हो अध में मां मौजू बगैर रिजल्ट जे खत्म पियो कयां वरी हयाती रही अचण थींदो रहंदो आ जेके मां टूटा फूटा जुमला गलाया अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंज़ूर मक़बूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात वमा अलैहि।